सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां तव्हां सभिनी खे हिकु भरियो सलाम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरिफ़र। रेडियो वॉइस ऑफ सिंध यानी सिंध जो आवाज़, यानी सदियुनि जो पराॾो, सिंध जो पराॾो। रेडियो वॉइस ऑफ सिंध जे हिन जग मशहूरु प्रोग्राम ॾाप जा 10 में असां हर भेरे कोशिशि कंदा रहिया आहियूं कंहिं न कंहिं नई शख़्सियत बाबति वधि खां वधि कोशिशि करे कुझु ॿुधाइजे, उन जूं ॻाल्हियूं, उन जो कमु, उन जे किरदार ते ॻाल्हाइजे। अहिड़ी रीति असांजो ही सिलसिलो सिंधी अदब में औरतुनि जो हिसो गुज़िरियल केतिरे अरसे खां नशर थींदो रहे थो। हिन सिलसिले में असां ॿिनि थोरे 3 लेखिकाउनि जो हर हफ़्ते तफ़सीली तारीफ़ उन्हनि जे लिखणनि जो अभ्यास पेश कंदा रहिया आहियूं। असांजे गुज़िरियल हफ़्ते जूं जेके 2 मशहूरु लेखिकाऊं हुयूं से हुयूं सिंध हिंद जा ई पोपटी हीरा नंदाणी ऐं असांजी ॿी लेखिका जंहिं शाह लतीफ़ ते तमामु वॾो कमु कयो आहे, ख़ासि तौर ते कोस्तान जे हवाले सां, उहा जी मैन मुगाणी। ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जूं 3 लेखिकाऊं आहिनि। हिकिड़ी आहे नामवर कहाणीकारा जमीला तबसुम, ऐं ॿी आहे असांजी हीअ बि कहाणीकार आहे जमीला नरगिस, ऐं टीं असांजी न सिर्फ़ु कहाणीकार आहे पर पाण गायक बि आहे। केतिरा ई क़ौमी नगमा बि ॻाया अथसि, कहाणियूं बि लिखियूं अथसि। जीजी ज़रीना बलोच, जंहिंजी जी कहाणी तमामु घणी मशहूरु थी ऐं उन करे सॼी सिंध में ज़रीना बलोच खां वधीक जीजी जे नाले सां सुञाणप ॼण आई। सभ खां पहिरीं अवां जे साम्हूं जमीला तबसुम जो मुख़्तसर तारीफ़ पेश कराईंदुसि। मूं इन जमीला तबसुम और खाके जो उनवान जेको रखियो आहे सिंध तुंहिंजी ऐं मुंहिंजी हुजे। हीअ संदसि हिकिड़े शहर जो मां पेट खणी वई आहे। सिंधी ॿोलीअ जी नामवर शाइरा कहाणीकारा जमीला तबसुम जो असुलु नालो जमीला मेमुण आहे। हू अगस्त 1946 ईस्वी में तंडेजाम ज़िले हैदराबाद में ॼाई। संदसि वालिद मोहम्मद यकूब नियाज़ मेमुण सिंधी ॿोलीअ जो लेखक ऐं मौखिक हो, जंहिं हाफ़िज़ शिराज़ीअ जे कलाम मां चूंड कलाम तर्जुमो करे
सिंधी ॿोलीअ खे हिकु ख़ूबसूरत किताब ॾिनूं। जमीला ग्रेजुएशन ताईं तालीम हासिल कई। जमीला तबसम सिंधी अदब जी दुनिया ते केतिरो ई वक़्तु छायल रही। नंढपण खां कहाणियूं लिखण सां अदबी दुनिया में पेर पातो। 60 वारे ॾहाके में सिंधी ॿोलीअ जे आम रिसालनि मेरान, नई ज़िंदगी, मारूई ऐं बादल में संदसि कहाणियूं छपजण खां पोइ हूअ ओचितो अदब जी दुनिया मां गुम थी वई। संदसि नालो अदबी तारीख़ुनि ताईं महदूद थी वियो। हिन पंहिंजे दौर में तमामु आम कहाणियूं लिखियूं ऐं संदसि कहाणियुनि खे अदबी हल्के में तमामु सुठी मौत मिली। संदसि हिकु कहाणी अठवाल कफन खे उन साल जी बहितरीन कहाणी जो अवार्ड मिलियो हो। हिन कहाणीअ में संदसि मौज़ू सिंधी समाज में नंढपण जी शादी ऐं बदे जी बदरसम बाबति हो, जंहिंमें हिन पंहिंजी मुनफ़रद ॿोली ख़ूबसूरत अंदाज़ सां सिंध जे समाजी मसइलनि बाबति हक़ीक़त निगारीअ सां उन मौज़ूअ खे निभायो हो। उनखां अलावा ॿियूं बि केतिरियूं ई कहाणियूं सिंध जे समाजी मसइलनि ते लिखियल मुख़्तलिफ़ मग़ज़िननि में छपजंदियूं रहियूं। हूअ 1968 ईस्वी में शादी थियण खां पोइ लंडन हली वई, जिते पंहिंजे घर वारे सां गॾु होटल मैनेजमेंट जो कारोबार कयाई ऐं मग़रबी लंडन जे अहम इलाइक़े एजवेयर में क्लिफ्टन कोर्ट नाले होटल खोले उनजी मैनेजमेंट डायरेक्टर तौरु कमु कयो। केतिरा ई साल अदबी दुनिया खां परे रहण खां पोइ विच जो थोरो अर्सो 70 वारे ॾहाके में हिन हिलाल पाकिस्तान अख़बार जे सुगड़ियनि सत में पंहिंजी शाइरी छपराई ऐं 1999 ईस्वी में संदसि ॿिनि नंढियुनि भेणनि फामिदा हुसैन ऐं अनीस मेमुण जी इदारत में छपजंदड़ रिसाले सुगड़ियनि सत में पिणु संदसि शाइरी छपी। हिन वक़्तु बि हू पंहिंजे अदबी उन उजाइण ख़ातिर शाइरी कंदी रहे थी, पर खेसि छपाइण जो मौक़ो न मिली सघियो आहे। संदसि शाइरी सिंध जे पस मंज़र में कयल आहे ऐं हिन जे अखियुनि में अॼु बि ख़ुशहाल सिंध जा ख़्वाब पलजनि था। हूअ अॼु बि पुरअमन सिंध जा ख़्वाब ॾिसे थी ऐं पंहिंजी धरतीअ ते पंहिंजनि जी राजनीतिअ जी क़ाइल आहे। हुनजी सोच तमीरी आहे ऐं हुनजा ख़्वाब हिन मरी वियल समाज में ज़िंदगीअ जो ख़ासि सारीनि था। संदसि हिकिड़ो नज़म जेको मूंखे तमामु घणियूं वणियूं आहे ऐं आउं चाहियां थो कि इहो नज़म आउं तव्हां सां बि वंड करियां। ज़िंदा ख़्वाब जॾहिं हक़ीक़तूं चइनी तरफ़नि खां बाहि लॻाइनि, जॾहिं सच जो ज़हर कतरो कतरो थी वजूद खे साड़णु लॻे, उन लम्हे दिलि चाहींदी आहे त कुझु साह तूं ज़िंदगीअ खां जुदा थी अखियूं बंदि करे ख़्वाबनि जी दुनिया में गुम थी वञे। उन लम्हे दिलि चाहींदी आहे त कुझु साह तूं ज़िंदगीअ खां जुदा थी अखियूं बंदि करे ख़्वाबनि जी दुनिया में गुम थी वञे। उन्हनि कूड़नि दमनि जा ख़्वाब कॾहिं न पूरा थियण वारा ख़्वाब चंद घड़ियुनि लाइ सही दिलि खे ख़ुशि कंदड़ ख़्वाब अहिड़ा ख़्वाब ॾिसजनि जिन जी ताबीर अखियुनि खुलण सां सच हुजे सिंध तुंहिंजी ऐं मुंहिंजी हुजे, सिंध तुंहिंजी ऐं मुंहिंजी हुजे। संदसि नज़म सुगड़ियनि सथ जे फेबरवरी मार्च वारे शुमारे में 1990 ईस्वी में छपियो। जमीला स्कूल ऐं कॉलेज वारे ज़माने में सिंध जे नाले वारनि लेखकाउनि महताब अकबर आशिकी, लैला बाना ऐं शरनसा जाफ़री जे सख़्त सलाहियत रही, पर जॾहिं हूअ सिंध जा वण छॾे परदे में वञी आबाद थी त संदसि राबितो कंहिं सां बि न रहियो। संदसि केतिरो ई मवाद चिड़ियल पखिड़ियल आहे। संदसि हिकु शाइरीअ जो मजमूओ ऐं हिकु कहाणियुनि जो किताब तयारीअ जे मरहले में आहिनि। जमीला तबसम जी वेझी दोस्त लैला बाना, जेका पिणु हींअर
जमीला वांगुरु ई मुल्क खां ॿाहिरि आहे, पंहिंजी धरती खां परे आहे। ख़बर न आहे त हुन जो अदब सां लाॻापो आहे या कटिजी वियो। मुंहिंजे साम्हूं बीवी जमीला तबसम ऐं हाणे जे ॿी टका कहाणी कारा जो तारफ़ो अवां साम्हूं पेश करे रहियो आहियां। हा आहे असांजी जमीला नरगिस, जेका वक़्त खां अॻे असां सिंध खां सिंधी कहाणी खां विछड़ी वई, जंहिं करे मूं हिन जे ख़ाके जो नुआ न रखियो आहे ई न वेल वञण जी। जेतोणीकि इंतिहाई मुख़्तसर ख़ाको आहे, संदसि वधीक मूंखे मालूमात मिली कोन सघी, पर जीअं त संदसि कहाणी में हिकिड़ो चङो नालो हुयो, सुठो नालो हुयो, ऐं तंहिं करे कंहिंसे शामिल कयो आहे पंहिंजे हिन सिंधी अदब में औरतुनि जे हिसे में। नामवर कहाणी करा जमीला नरगिस 9 मई 1942 ईस्वी ते खैरलाबाद ज़िले खैरपुर मीरठ में जनम वरितो। हूअ जस्टिस रिटायर्ड अब्दुर्रहीम खरल जी नियाणी ऐं नाले वारे कहाणीकार नसीम खरल जी सौट ऐं भाॼाई। संदसि वॾी भेण सुरैया यास्मीन बि सुठी कहाणीकार रही आहे। जमीला नरगिस कराचीअ मां तालीम वरिती। 1987 वारे ॾाचे में हू बहितरीन अफ़साना नवीस तौरु उभरी। संदसि काफ़ी अफ़साना माहवार नई ज़िंदगीअ में छपिया। हिन मुख़्तलिफ़ रिसालनि में 30 खां वधीक कहाणियूं लिखियूं, जेके सिंधी कहाणीअ में अहम जाइ वालारींदियूं। उहा 70-80 वारे दौर में कहाणीअ जी दुनिया में ठाहियल रही। संदसि केतिरियुनि कहाणियुनि खे इनामी मुक़ाबलनि लाइ बि चूंडियो वियो। जॾहिं सिंधी अदब जी हिकु नंढड़ी विख तौरु 30 सालनि जूं चूंड कहाणियूं 1947 खां 1977 ईस्वी हिकु किताबु छपायो वियो हो, जंहिंमें जमीला नरगिस जी बि हिकु कहाणी रायला नाले सां शामिल कई वई। हिन किताब में 3 औरतुनि सुमेरा ज़रीन, सुरैया यास्मीन ऐं जमीला नरगिस जूं कहाणियूं शामिल कयूं वियूं हुयूं। जमीला नरगिस जी कहाणी एहसासाती आहे ऐं पूरी कहाणीअ में तजस्सुस बरक़रार रखियो वियो आहे, जेका संदसि शौरी कोशिशि लॻे थी। ऐं संदसि हिन ई कहाणी जो हिकु पैराग्राफ हिते शामिल करियां थो, जंहिंमां संदसि ख़्यालनि जी उॾार जो अंदाज़ो बख़ूबी थिए थो। लिखियो आहे हिकिड़े हिन पैराग्राफ में हू लिखे थी, मूंखे पहिरियों दफ़ो रेडियो स्टेशन जे सफ़ेद पथरीली इमारत अॻियां ॾिठो। कारी साड़ी पियल हुई, सफ़ेद कढ़ाईअ में चूड़ियूं ऐं अखियुनि ते कारो चश्मो हुअसि। हूअ लान में बि कंहिंसां ॻाल्हाए रही हुई। कंपाउंड वाल जे भरिसां लंघंदे मूंखे ॾिठो। संदसि सुहिणो चंड जहिड़ो चहिरो ॾिसी मूंखे शौक़ु थियो त उन्हनि कारनि पदनि पुठियां लिकियल संदसि अखियूं बि ॾिसी सघां। पंहिंजी रफ़्तार खे केतिरे क़दुरु सुस्त बि कयमि, पर कामयाब न थी सघियसि। जमीला नरगिस जी कहाणी या संदसि ॿियूं कहाणियूं पढ़जनि थियूं त उहे पंहिंजे वक़्त जूं शाहकार कहाणियूं आहिनि, पर अफ़सोस जो संदसि किताब ज़िंदगीअ में थोरे हिन वक़्त ताईं छपिजी न सघियो आहे। सिंध जी हिन बहितरीन कहाणीकारा जमीला नरगिस 22 जनवरी 2004 ईस्वी ते वफ़ात कई। असांजी जेका टी लेखिका आहे जीजी ज़रीना बलोच। तुंहिंजी ॻोल्हा तुंहिंजूं ॻाल्हियूं। जेकॾहिं कश्मीर खां वठी कराचीअ ताईं समूरा सिंधी लोकगीत गॾु कजनि ऐं उहे अज़ल जे मुसवर खे ॾेई कंहिं इंसानी रूप ठाहिण जो चइजे त पोइ उहा तस्वीर ज़रीना बलोच जी हूंदी। ज़रीना बलोच खां सवाइ सिंध ईअं आहे जिन दॿे में ठिकरियूं जी नान अल्कोहल बियर। हिन खां सवाइ सिंध ईअं आहे जिन विक्टर हारा खां सवाइ पिले। हीअ बि हिकु अजीब ॻाल्हि आहे। जेकॾहिं सिंध जी सियासी ऐं अदबी तहरीकुनि मां शहर ऐं मौसीक़ी निकिरी वञे त पोइ सिंध निहायत बेसुरी थी पवंदी। सिंध जे सियासी ऐं अदबी तहरीकुनि जी शुरूआति ऐं उरूज वारनि ॾींहंनि में शेख अयाज़ जी शाइरी ऐं ज़रीना बलोच जे ॻातल अयाज़ जे गीतनि समेत जदीद सिंधी शाइरी ॻाइण सां सिंध हिकु जवार भाटिया जियां उथी।
दीदी ज़रीना बलोच मुतालिक़ ही सिटूं असांजे जदीद टेईअ जे ख़ूबसूरत शाइर ख़ूबसूरत नसर नवीस हसन मुजतबा जो आहिनि जंहिंजो ही मज़मून संगत पब्लिकेशन जे शुमारे 2 में दिसंबर 2025 में छपियो हो ऐं मूंखे सिटूं तमामु घणियूं वणियूं हुयूं ऐं हिननि सिटनि जे मोह मूंखे इहो ऐं ते मजबूर कयो त इहे सिटूं जीअं जो तीअं नकुल करे तव्हांजे समातनि ताईं पहुचायां। ज़िंदगी लोक गुलूकारा कहाणीकारा ड्रामा नवीस जी ज़रीना बलोच 29 दिसंबर 1934 ईस्वी ते हैदराबाद लॻ ॻोठ अलाहाबाद चंड में ॼाई। जी जो असुल नालो आमना हो पर जॾहिं हिन फन जी दुनिया में कदम रखियो त ज़रीना बलोच जे नाले सां सुञाप थियणु लॻी। बाद में क़ौमी मैराकनि में ॻाइण करे क़ौमी कारकुन प्यार मां जी सघनि लॻा ऐं पोइ हूअ सॼी सिंध जी बणिजी वई ऐं सॼी ज़िंदगीअ में हिन उन प्यार भरे नाम जो मान रखियो। संदसि वालिद मोहम्मद मूसा जलालाणी सरकारी मुलाज़िम हो। संदन ख़ानदान में ॻाइण वॼाइण खे सुठो न सम्झियो वेंदो हो। संदसि वालिद हिकु बाशऊर माण्हू हो। उन करे पंहिंजी नियाणीअ खे तालीम ॾियारियईं। ज़रीना बलोच फाइनल अदीब ऐं अदीब फाज़िल ताईं पढ़ी। पढ़ण दौरान हिन जो राग सां नीअं लॻो। स्कूल में सिंध जे नाले वारे गुलूकारा दादी लीला जो राग ॿुधी ज़रीना बलोच राग जे मैदान में आई। तंहिंखां सवाइ मशहूर लोक फनकारनि नारू भगत ऐं रुकया खानम खां बि मुतासिर हुई। इब्तिदाई राग जी तरबियत दादी लीला खां वरितईं। रेडियो ते अचण खां पोइ 1960 ईस्वी में उस्ताद मोहम्मद जुमन जी बाक़ाइदे शागिर्दाणी थी। रेडियो हैदराबाद ते पहिरें ऑडिशन में नापास थी। संदसि उहो ऑडिशन ज़का दुरानी वरितो। हिन उहो ऑडिशन बुरको पाए ॾिनो छाकाणि जो हुन ज़माने में जीजीअ लाइ माहौल पाबंदीअ वारो हो। बाद में हिन उहे रवायती पाबंदियूं आहिस्ते आहिस्ते तोड़े फिटियूं कयूं। साॻिए ई साल 1960 ईस्वी में रेडियो हैदराबाद पारां हिकु ॻाइण जो मुक़ाबिलो थियो जंहिंमें 609 ॻाइणनि हिसो वरितो। उन्हनि में ज़रीना बलोच 2 नंबर आई जॾहिं त पहिरियों नंबर अलादीन शीदी ऐं ॿियो नंबर दीन मोहम्मद रुफ़ुद्दीन मिर्तुखास वारो आयो। ज़रीना बलोच उन मौक़े ते नारू भगत जो ॻायल शाह साहिब जो कलाम सोचियूं ॾियो मटियूं भेनर सोचियूं ॾियो मटियूं भेनर मस्त पंहिंजे में नाया ॻायो। उहो ई कलाम संदसि वधीक मक़बूलियत जो सबबु बणियो। उन बाद जीजीअ केतिरा ई लोकगीत मोर थो टिले छलड़ो किरी पियो पाणीअ में छॾ परावा सोना कंगण छॾ परावा हार राणा जी रजपूत शेरन कई चमकार राणल घोट घोरे नोट ॾंद त मोती महबूब जा ॻाए तमामु घणो मशहूरी माणे। हिन लोकगीतनि खे गॾु करे उन्हनि जी शाइरी ऐं धुनूं संवारे मंज़राम ते आणे उन्हनि खे तारीख़ जे वर्कनि में महफ़ूज़ कयो जेको सचपच जीजी जो तमामु वॾो कमु आहे। मिसाल तौरु लोकगीत भेनर मुंहिंजो छलड़ो पाणीअ में हिन मंज़राम ते आंदो जेको रेडियो ते राग जी राणीअ साबदा परवीन जे मुड़ुसु ऐं मशहूर प्रोड्यूसर शेख गुलाम हुसैन रिकॉर्ड कयो। उहो लोकगीत जीजीअ वटि हिकु शागिर्दाणीअ आंदो जेका हैदराबाद जे भर में ज़ौरनि जे ॻोठ जी रहवासण हुई। हिन जेके ॿोल जीजीअ खे ॿुधाया से हुआ हरे मारो गिरगुलो थी थिए पियो गिरगुलो किरे पियो खूह में। उन्हनि ॿोलनि खे सुधारे ऐं वाधारो करे जीजीअ ठाहियो त भेनर मुंहिंजो छलड़ो भेनर मुंहिंजो छलड़ो थी पियो गिरगिलोड़े किरी पियो खूह मेड़े खूह जे नार मेड़े नार जे नेसर मेड़े भेनर मुंहिंजो छलड़ो पाणीअ में। कुझु लोकगीतनि जूं वरी हिन धुनूं पाण ठाहियूं जिन मां छल बोंद वसई लाडल बोछण ते बि हिकु आहे। जीजीअ जो चवणु हो
त मूं जॾहिं इहा धुन ठाही त ख़बर न हुयमि त कहिड़े सुर में ठाही अथमि। जॾहिं उस्ताद मोहम्मद जुमन खे ॿुधायमि त चयाईं तिलंग में आहे। पोइ वारे ॾींहुं हैदराबाद ते प्रोड्यूसर अनवर बलोच रिकॉर्ड कई, पर जॾहिं हैदर भाई जतोईअ जो जीए सिंध जीए सिंध जाम मोहबत पिए सिंध ऐं शेख यार जा मां तोखे गीत ॾियां ओ धरती तो मूं ते ज़ंजीर विझे, मां तोखे गीत ॾियां ओ धरती तो मूं ते ज़ंजीर विझे, ऐं सिंध देश जी धरती पंहिंजे रत में रेतो झंडो जे तूं विरंदे मारियो वेंदे ऐं अयाज़ जी लोली शाल दूल्हा थिए शाल दोदो थिए। फतह मलक जो काक धणी इब्राहिम मुंशीअ जो जंग 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 आ ऐं रसूल पलीजे जो जां खे ॾियो मुबारकूं ॻाया त सिंध जो क़ौमी रूह जाॻी पियो ऐं क़ौमी मेड़ाकनि में उहा राग जी राणी बणिजी वई। उन दौर में को भेड़ो क़ौमी मेड़ाक न थींदो हो जंहिंमें जीजी न हुजे। अहिड़ीअ तरह जीजी सच त क़ौम जी तर्जमान गुलूकारा बणिजी वई। हिन क़ौमी नगमनि वसीले क़ौमी तारीख़ में अहिड़ो त रूह फूकियो जो अॼु ताईं क़ौमी तारीख़ सां सलाहियल नवां तोड़े पुराणा कारकुन उन आवाज़ जे सर में जकड़ियल आहिनि। सिंध जे नाले वारी कहाणीकारा खैरुन्निसा जाफ़री उन हवाले सां लिखियो आहे त ज़रीना तूं ई त आहीं, ज़रीना तूं ई त आहीं जे क़ौम खे जीअं सिंध जहिड़ो लाज़वाल गीत ॾिनो। तुंहिंजे फन सच ऐं ईमान खे ई महसूस करे अमेरिका भारत इंग्लैंड ऐं दुबई जे सिंधियुनि तोखे सिंध जो सोनू नक्शो गले में मेडल तौरु पारायो जो तुंहिंजी दिलि जे धड़के ते लुॾी रहियो आहे। जॾहिं तुंहिंजी दिलि ते इहो नक्शो लुॾंदे ॾिसंदी आहियां तॾहिं लॻंदो आहे त सिंध हरकत में आहे, सिंध बरकत में आहे। वाकई खैरुन्निसा जाफ़री वॾी ॻाल्हि कई आहे। जॾहिं तुंहिंजी दिलि ते उहो नक्शो लुॾंदे ॾिसंदी आहियां तॾहिं लॻंदो आहे त सिंध हरकत में आहे, सिंध बरकत में आहे। ऐं इहो सच बि आहे त जॾहिं सिंध जे हिननि क़ौमी कलाकारनि जी ज़रीना बलोच सरमन सिंधी ऐं ॿियनि जो क़ौमी गीत क़ौमी आलाप सिंध जे घिटनि में गूंजंदा हुआ त सिंध वाकई सरसले ॾींदी हुई, सिंध वाकई हरकत में अची वेंदी हुई। लोकगीतनि ऐं क़ौमी नगमनि खां सवाइ हिन मुख़्तलिफ़ सूफ़ी तोड़े जदीद शाइरनि जा कलाम बि ॻाया आहिनि। हिन सभ खां घणा शेख हयाज़ जा क़ौमी कलाम ॻाया आहिनि। जीजीअ खे टीवी ते प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच मुतारफ़ करायो। हिन टीवीअ ते सभ खां अॻु में बलोची नगमो ॻायो जंहिंजा ॿोल लीला ओ लीला ॿिया 13 सीला, लीला ओ लीला ॿिया 13 सीला हुआ। हिन बलोची ऐं सिंधीअ खां सवाइ उर्दू सराइकी ऐं पंजाबीअ में बि ॻायो। सिंध यूनिवर्सिटीअ में पढ़ंदड़ फ़लस्तीनी शागिर्दनि पारां हैदराबाद में थियल हिकु तक़रीब में हिन अरबीअ में ॻायो जंहिं ते खेसि फ़लस्तीनी शागिर्दनि पारां अवार्ड मिलियो। जीजीअ ॿुधायो त अज़ान जो हिकु अंदाज़ भैरवीअ में ॻायो वेंदो आहे। सिंधीअ खां सवाइ मिस्रीअ में बि भैरवी थे उन ॻाल्हि खे ज़हन में रखी मूं अरबीअ में ॻायो ऐं उनजी धुन पाण ठाही। ज़रीना बलोच जूं काफ़ी कैसेटूं मार्केट में आयूं। पाकिस्तान खां ॿाहिरि अमेरिका बर्तानिया दुबई हिंदुस्तान ऐं कैनेडा में बि फन जो मुज़ाहिरो कया आहिनि। उहा 1960 ईस्वी में टीचर्स ट्रेनिंग कॉलेज फॉर वोमेन हैदराबाद में मास्तरियाणी मुक़ररु थी। सिंध यूनिवर्सिटी मॉडल स्कूल में पढ़ायाई। 36 साल तालीमी ख़िदमत करे 1996 ईस्वी में रिटायर थी। संदसि उहा ख़िदमत बि वाखाण लाइक़ु आहे। सियासी हवाले सां बि संदसि ख़िदमतूं साराइण जोॻियूं आहिनि। हूअ सिंध जे नाले वारे सियासी अॻवान रसूल पलीजे जी घरवारी हुई ऐं सिंधियाणी तारीख़ में बि सरगर्म रही। हिन सियासत कंदे ऐं क़ौमी कलाम ॻाइण जे ॾोह में 1979 धारे 2 सालनि लाइ जेल बि भोॻियो। शागिर्दनि तोड़े आम माण्हुनि में क़ौमी शऊर जाॻाइण लाइ क़ौमी शाइरीअ खे दर्जन ॻायो। उहा बहितरीन ॻाइणी मास्तरियाणी क़ौमी कारकुन ऐं कंपिया रहण सां गॾु सुठी कहाणीकारा बि हुई। संदसि पहिरीं कहाणी मावा रूरियाण में छपी जंहिंजो मौज़ू हो
मां तोखे गीत ॾियां ओ धरती। अहिड़ी तरह संदसि ॿी कहाणी जी बि तमामु घणी मक़बूल ठहंदी, जेका औरतुनि में हमजिन्स परस्ती या लिस्बियनिज़म जे मौज़ू ते लिखियल सिंधी अदब जी पहिरीं बोल्ड कहाणी हुई। उहा कहाणी जवान छोकिरियुनि जे विहारे छॾण वारी रवायत जी अकासी करे थी ऐं सिंधी समाज जे मुकमल अकासी कंदड़ हुअण करे तमामु घणी साराई वई। संदसि लिखियल ऐं तर्जुमो कयल कहाणियुनि जो किताबु तुंहिंजी ॻोल्हा तुंहिंजूं ॻाल्हियूं बि छपजी चुको आहे। जी जे कहाणियुनि ऐं लिखणनि जे हवाले सां तबसरो कंदे सिंधी ॿोलीअ जी नाले वारी कहाणीकारा माता महबूब लिखियो आहे त जी ज़रीना जूं कहाणियूं पढ़ी सोचियो हुअमि त काश जेकर उहा लगातार लिखंदी रहे, काश जेकर उहा लगातार लिखंदी रहे, छो त वटि लिखण जो बि सुठो ॼाण हो। कंहिं मैगज़ीन में हुनजी ॾोहिटी पलीअ ॾांहुं लिखियल संदसि को ख़त पढ़ियो हुअमि, जंहिं मंझि केतिरियूं ॻाल्हियूं हुयूं जिन खे मूं ॿ टे भेरा रुॻो उन करे पढ़ियो जो उन में दिलि छुहंदड़ गहराई हुई, नज़र न ईंदड़ लुड़क हुआ त गॾोगॾु सब्र ऐं बर्दाश्त बि हुई। वाकई माता महबूब बहितरीन जुमिलो लिखियो आहे, जिन खे मूं ॿ टे भेरा रुॻो उन करे पढ़ियो जो उन में दिलि छुहंदड़ गहराई हुई, नज़र न ईंदड़ लुड़क हुआ, गॾोगॾु सब्र ऐं बर्दाश्त बि हुई। माता महबूब जो ही पैराग्राफ मूं संदसि किताब चंद चहिरा मां खयो आहे, जंहिंमें जी ते बहितरीन ख़ाको लिखियल आहे। जी ज़रीना कुझु ड्रामा बि लिखिया जिन में केॾो कारोबार तमामु घणो मक़बूल थियो ऐं हिन केतिरनि ई ड्रामनि में परफॉर्मेंस कयो, जिन में ज़ीनत ऐं गुलनि वारी छोकिरी मिर्ज़ा खलीच बेग, बादशाही ऐं दुंगी मंझि दरिया अली बाबा, राणे जी कहाणी ऐं दीवारें अब्दुल कादिर जुड़ेजो, जंगल नूरुल्लाह शाह, गूंदर वॾा घाह मातन शाह रिज़वी, अॻिते क़दम काज़ी खादिम, ज़ंजीर ऐं रुन ऐं पाणी अमर जलील, फिरा खां पोइ अनवर बलोच, हुसैनी ऐं पछता सलीम कुरैशी जा आम आहिनि। कोयटा टीवी ते ॿिनि बलोची ड्रामनि में पिणु कमु कयाई। जी सॼी ज़िंदगी गैर तकरारी शख़्सियत रही। साईं जीएम सैद ऐं क़ौमी कारकुन बि संदसि वॾी इज़त कंदा हुआ। जी ज़रीना बलोच जी ज़िंदगीअ जा केतिरा ई पहलू आहिनि जिन जो छेद करणु सच त ॾाढो ॾुखियो आहे, पर हिन हर मोर्चे ते न रुॻो फटा पाती पर पाण मल्हाए ॾेखारियो। जी खे केतिरा ममता अवार्ड मिलिया, जिन में शाह लतीफ़ अवार्ड ऐं कलंदर लाल शहबाज अवार्ड आम आहिनि। जी 70-71 सालनि जी जमार में 25 अक्टूबर 2005 ईस्वी ते जी राति जो लियाकत नेशनल अस्पताल कराचीअ में लाॾाणो कयो। खेसि ॿिए ॾींहुं सवें आयलनि अखियुनि सां कासाबाद हैदराबाद में अलमदार चौक जे भरिसां वारे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। जी ज़रीना बलोच ते केतिरनि जी ज़रीना बलोच ते नामवर शाइर नसीर मिर्ज़ा किताब जी फन ऐं शख़्सियत तरतीब ॾेई भरपूर पेशा पेश कई आहे। हीअ किताब जी समूरी ज़िंदगीअ जी ऑटोबायोग्राफी चइजे त को बि वॾा न थींदो। मुंहिंजो सामाईन हीअ असांजे सिंध जी ज़रीना बलोच जंहिंखे वॾी बेपनाह इज़त ॾिनी, बेपनाह मोहबत ॾिनी ऐं जीती पिणु सॼी सिंध सां पंहिंजे औलाद वांगुरु प्यारु कयो। मुंहिंजो सामाईन रेडियो वॉइस ऑफ सिंध सां अॼु इनाम लेखकाउनि जमीला तबसुम, जमीला नरगिस, जी ज़रीना बलोच जो तारफ़ तव्हांजे अॻियां पेश कयो वियो। हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिशर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते किन ॿियनि लेखकाउनि सां गॾु साथ सलामत, सिंध सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन